असां 23 डिसंबर ते प्रेस क्लब कंदकोट में PAVU जे तरफ़ां एक सहाफ़ी वर्कर कन्वेंशन करायूं पिया, जंहिंमें असांजो क़ाइद सहाफ़ती क़ाइद असांजो लीडर असांजो अॻवान मरकज़ी रहनुमा लाला असद पठान साहब उन में ख़ुसूसी तौर शिरकत कंदा ऐं असांजा ॿिया जेके क़ाइदीन ॿिया अॻवान आहिनि सखर जा या ॿियनि शहरनि जा उन्हनि खे बि असां शिरकत कंदा आहियूं, उन्हनि जी शुक्रिया अदा कयूं था त उन्हनि जी भरपूर शिरकत हूंदी। असां पंहिंजे ज़िले जे दोस्तनि खे इहा अपील कयूं था या गुज़ारिश कयूं था त उहे महिरबानी करे हीउ जेको सहाफ़ी वर्कर कन्वेंशन आहे सहाफ़ियुनि जे हक़नि जे लाइ तमामु ज़बरदस्त हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे ऐं हिते अची असां सहाफ़ियुनि जा मसइला बि उजागर कंदासीं ऐं सहाफ़ियुनि जे मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं। इन लाइ तव्हां दोस्तनि जो भरपूर शिरकत इन में ज़रूरी आहे, भरपूर शिरकत कयो ऐं तारीख़ी इस्तक़बाल लाला असद पठान साहब जो कंदासीं ऐं छो जो हू असांजो अॻवान आहे, असांजो रहनुमा, असांजे ॾुख सुख जो साथी आहे। अल्लाह पाक हुनखे हयाती ॾे ऐं सहाफ़ी दोस्त इन में भरपूर ज़िले जी भरपूर शिरकत हूंदी ऐं असां प्रेस क्लब वटि लाला साईं ऐं उन्हनि जे आयल दोस्तनि जो भरपूर आजाणो बि ॾींदासीं, भरपूर उन्हनि जो तारीख़ी इस्तक़बाल बि कंदासीं। महिरबानी करे लाला असद जो असांजो क़ाइद सहाफ़त बि आहे, असांजो मोहसिन बि आहे, असांजो साईं बि आहे, उहो कंदकोट जो कंदकोट प्रेस क्लब जे दोस्तनि खे मां अर्ज़ु खां अपील थो रखां त लाला साहिब जो वधि में वधि इस्तक़बाल कनि ऐं वधि में वधि सहाफ़ी कन्वेंशन में शिरकत कनि। हे कन्वेंशन कयूं को ज़ाती कोन्हे, सहाफ़ी जी भलाई लाइ ऐं सहाफ़ी लाइ हिकिड़े सुञ पंहिंजो जो पैगाम आहे त असांखे छा करिणो आहे छा न करिणो आहे, इन में को बि कंहिंजो इख़्तिलाफ़ कोन्हे, का बि यूनियन कोन्हे। प्रेस क्लब में ही प्रोग्राम थी रहियो आहे ऐं असां प्रेस क्लब जो फ़र्ज़ु आहे त आयल महिमान जो असां आदर भाव कयूं ऐं लाला असद उहो माण्हू आहे जंहिं हर सहाफ़ी जे मसइले में दुख सुख में सदाईं कुलो कुले मिलाए रहियो आहे ऐं असां इंशाअल्लाह प्रेस क्लब तरफ़ां वलहाना इस्तक़बाल कंदासीं झूलेलाल पंब खां। ॾिसो न जेको असांजी तनज़ीम आहे पाकिस्तान यूनियन फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट उन तरफ़ां जेको आहे पूरे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ जेका जदोजहद हले पई उन हवाले सां पूरे सिंध में जेको आहे लाला असद साईं जेको आहे उन वञी करे ज़िले ते वञी करे कन्वेंशन करे थो। इन हवाले सां असांजे कंदकोट में प्रेस क्लब इंतिज़ामिया यूनियन तरफ़ां हिकिड़ो वॾो पैमाने ते जेका ज़िले जी कन्वेंशन कयो पियो वञे, जंहिंमें सभिनी ज़िले जे सहाफ़ियुनि खे घुरिजे त हिन में शिरकत कनि, लाला असद जा हथ मज़बूत कयूं जीअं असां पंहिंजा सहाफ़ी हक़ूक़ वठी सघूं। सहाफ़ी ज़िंदाबाद, लाला असद ज़िंदाबाद, कंदकोट प्रेस क्लब ज़िंदाबाद, यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िंदाबाद।